जिले कंबर शहदादकोट में पानी की शदीद खोट खिलाफ शहर ने सियासी समाजी धुरियन एहतजाजी रैली करी। गड़ी खुदा बख्श पहुंची शहीदन के मज़ार आलो धरणो हणी पानी नाहे छो भला करबला करबला जा नारा हया। इन हवाले से पेश आहे नूर मोहम्मद सुमरो की रिपोर्ट। पानी इंसान तोड़े जानवर जे जियापे जो ज़रियो है। कंबर शहदादकोट जिले में पानी की खोट तमाम घनी शिद्दत अख्तियार करे वही है। एक तरफ शहदादकोट कोबो सईद खान कच्ची पुल बिन इलाइकन में सैफुल्ला कैनाल और कीरतर कैनाल में निकरंदड़ 200 शाखुन में ज़री पानी की खोट हुजण करे शाखुन में वारी उडामी पे। बे तरफ शहदादकोट में वाटर सप्लाई जी स्कीम बे क महीने का नाकारा थी वजण करे शहदादकोट वासिन के जियापे लाइ पानी भी मुयसर न आहे। जंहिं करे ॼाणियल इलाइक़नि जे लखे माण्हुनि जी ज़िंदगी जो जियापो ॾुखियो बणिजी वियो आहे। पानी खोट खिलाफ शहदादकोट के सियासी समाजी मज़हबी तंज़ीमन पारां कंबर शहदादकोट खां गड़ी खुदा बख्श भुट्टो में शहीदन के मज़ारन ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली गड़ी खुदा बख्श भुट्टो में शहीदन के मज़ार के मुख्य गेट ते पहुती तो मज़ार जा दरवाजा बंद कया विया, जंहिं करे मुज़ाहिरीन 54 डिग्री गर्मी पद में निटण उस हेठ एहतजाजी धरणो हयो, जिते मुज़ाहिरीन पानी नाहे शोभला करबला करबला जा ज़ोरदार नारा हया। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हुननि जो चवणु हो त ज़िले कंबर शहदादकोट में जेके भी शाखूं आहिनि समूरी शाखिन में पानी बिल्कुल भी ना आहे। टामरी शाखा मेन जेका शाखा सैफुल्ला कैनाल आहे, कच्ची पुल जे अंदर पतूजा शाखा ऐं वरी उन खां पोइ जेके शाखूं निकिरंदियूं इमदाद माइनर आहे, नूरपुर आहे। इमदाद माइनर ऐं नूरपुर इहे वीचारा त बिल्कुलु पाछा रहनि, इन्हनि पानी ना आहे। पर जेके मेन शाख जेका सैफुल्ला आहे उन में भी पानी कोन्हे को। ऐं ॿियो पब्लिक हेल्थ जी नाअहली आहे त 2-2.5-3 महीना गुज़री चुका आहिनि। 3 महीननि खां शहदादकोट जे अंदर घरनि में गरीब मिसकिन हारी ऐं मज़दूरनि वटि इस्तेमाल जे लाइ पानी कोन्हे को। गरंग रेगुलेटर खां हिकिड़ी पट्टी आहे जेका 400 गज जी आहे, जंहिंखे सिंध हुकूमत कुझु साल अॻु में चयो त हिनखे पिचिंग करायो वञे। हर साल उतां ई पाणी चोरी थींदो आहे। हीउ जेको गुलाम मुस्तफ़ा चिंजड़ी जेको इंजीनियर आहे 180 लूलियूं हणाए उन मां बलोचिस्तान वारनि खे पाणी यानी कि कीरतर कैनाल मां गरंग रेगुलेटर के चोरी करे ॾियनि था पिया। सैफुल्ला कैनाल में निकरंदड़ जेके भी शाखूं आहिनि जंहिंमें कुबो शाखा, नूरपुर शाखा, पतूजा शाखा, डोरी शाखा ऐं उन खां अलावा टांगरी शाख जेको जन्नत शाख मां निकिरे थो ऐं उन्हनि जा जेके शाखूं आहिनि उन्हनि जे पुछड़ी ताईं पानी न आहे। हिन वक़्तु वरी शहर जी जेका टांगरी शाख में जेका पानी ईंदी आहे पाण वटि उहा शहर में भी पानी मौजूदु न आहे। हिननि ॾींहंनि में कॾहिं बि ईअं न थियो आहे त शहदादकोट जो पानी शहर जो पानी खुटी वञे। हिन तौर में सम्झूं था त हीउ दाह जेको असीं खणी आया मोहतरमा जे मज़ार जे आॾो त मोहतरमा खे ताकी उन्हनि जे जेके पीपल्स पार्टी जा अॻुवान आहिनि उन्हनि खे अहसासु थिए ऐं इहो अहसासु थिए त मोहतरमा ताईं पुॼी विया आहिनि त उन जे करे उहो उन ते एक्शन खणनि ऐं ऑफिसरनि खे हटाइनि, सुठा ऑफिसर ऐं टेलनि ताईं पानी पहुचाए। गुज़िरशुदा साल या कुछ काफ़ी टाइम खां ठी अॻ में कुछ पानी हूंदो हुयो, हिन साल त बिल्कुल भी पानी न आहे। यानी साल में साण पानी घटि थींदो थो वञे। ॿी त का शइ असां वटि का फैसिलिटी कोन्हे, का न एजुकेशन आहे न का सिहत जो हवालो, पर आख़िरी जेको असांजो जियापे जो सहारो पानी आहे। अफ़सोस सां चवणो थो पए ऐं कामोरनि जी नाअहली जे करे असां वटि शहदादकोट कोबो सईद खान में पीअण जो पानी भी कोन्हे को। बदकिस्मती सां गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां शहदादकोट कुबो सईद खान ऐं सिजावल तालकनि जे कंहिं भी शाख में पुछड़ी ताईं पानी नथो पहुचे। हेल त उन्हनि ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी जो शहर जो पानी बंदि कयो आहे। टांगरी शाख में जेको पानी ईंदो वेझण लाइ या ॿिए इस्तेमाल लाइ ईंदो उहो भी बंदि करे छॾियो अथनि। ख़ुदा न ख़ास्ता कंहिं ॻोठ में जेकॾहिं फौतगी बि थिए थी पई त मैतुनि खे गुसल ॾियण लाइ पानी न आहे। एहतजाज में शामिल मुज़ाहिरीन जो फ़क़ति हिकिड़ो ई मुतालबो हो त सभ खां पहिरीं पानी खोट जो मसालो 3 ॾींहंनि अंदरि हल करे इलाइक़े वासियुनि में पैदा थियल बेचैनी ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में 3 ॾींहंनि बाद कराची में CM हाउस जो घेराव कयो वेंदो। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।